ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। वज़ीर आला सिंध जे ख़ासि हिदायतुनि ते सूबाई वज़ीर रेवेन्यू मखतूम महबूब ज़मा ऐं सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण जे डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में अहम गॾिजाणी कई वई आहे। सूबाई वज़ीरनि पारां बरसातुनि खां पोइ समूरे ज़िले में पैदा थियल सूरतहाल ऐं इमदादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी पारां सूबाई वज़ीरनि खे बरसात जे नुक़सान बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। उन मौक़े ते शर्जील इनाम मेमण चयो त ज़िला इंतज़ामिया खे रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन में इज़ाफ़ी सपोर्ट ॾियण लाइ वॾे वज़ीर जी ख़ासि हिदायत ते मटियारी पहुतो आहे। शर्जील इनाम मेमण ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं छंडण मां पाणी जे निकाल जो जाइज़ो वरितो आहे। शर्जील मेमण वधीक ॿुधायो आहे त सईदाबाद समेत मुतासिर इलाइक़नि मां पाणी बिना देर कढण लाइ इंतज़ाम कया वञनि। अहम ख़बर असां शेयर कंदा हलूं पिया। वज़ीर आला सिंध जे ख़ासि हिदायतुनि ते सूबाई वज़ीर रेवेन्यू मखतूम महबूब ज़मा ऐं सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण जी डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में अहम गॾिजाणी कई वई आहे। सूबाई वज़ीरनि पारां बरसात खां पोइ समूरे ज़िले में पैदा थियल सूरतहाल इमदादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। मटियारी जो रिपोर्टर फरहान शेख टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। फरहान, आगाह कजो, सूबाई वज़ीरनि मीटिंग कई आहे, इन हवाले सां छा अपडेट्स आहे? जी बिल्कुल, असां ॿुधायां त वज़ीर आला सिंध जी ख़ासि हिदायतुनि ते सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण ऐं सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में बरसात खां पोइ ज़िले जी सूरतहाल जे हवाले सां अहम गॾिजाणी कई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद पारां बरसातुनि खां पोइ ज़िले में नुक़साननि बाबति आगाही ॾिनी वई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात सबबि सिंध तोड़े पूरो पाकिस्तान मुतासिर थियो आहे। सिंध हुकूमत अवाम खे रिलीफ ॾेई रही आहे। मुतासिरीन खे रिलीफ कैंपुनि में हर सहूलियत मिली रही आहे। सूबाई वज़ीर चयो त मटियारी ज़िले में काफ़ी नुक़सान थियो आहे, पर ज़िले इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत पारां मुतासिरीन खे रिलीफ फराहम कयो पियो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी फरहान शेख तफ़सील ॾिना।